औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे यहूदी ऐं जहला जे दौर जूं अरब जंगियूं। 15 यहूदी कबीला इस्लाम खां अॻु में मके में रहंदा हुआ। यहूदनि जो मज़हब यहूदियत मदीने में ग़ालिब दीन हो। यहूदी सम्झंदा हुआ अरबनि खे गैर मुअज़्ज़िब, जाहिल ऐं ज़ालिम या उमीद जी माना आहे अणपढ़ियल। जंग बसूस 500 ईस्वीअ में बसूस जी जंग विढ़ी वई हुई ऐं उहा जंग 50 सालनि ताईं विढ़ी वई हुई। बनु बकर कबीले ऐं बनु तफल कबीले जे विच में बसूस जंग विढ़ी वई हुई हिक उठड़ीअ जे लाइ ऐं उहा उठड़ी हुई बनु बकर कबीले जी। जंग गबारा हरबे केस या गबारा जंग विढ़ी वई अबस ऐं ज़ेबा जे विच में। हरबी केस विढ़ियो जंग हमल इब्ने बदर सां घोड़नि जे गोए में बेईमानी करण तां। केस इब्ने ज़ुबैर जी घोड़ी जो नालो हुयो दहस। ही जंग 40 सालनि ताईं विढ़ंदा रहिया हुआ। हमल इब्ने बदर जे घोड़ीअ जो नालो गबारा हुयो। दहस, बसस ऐं गबारा जंगियूं हुयूं जहालत वारे दौर जूं।